नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं वगण शहर में, जिते मस्त घोड़ल फ़क़ीर जो मेलो लॻायो आहे। मेले में परे परे खां पंधीड़ा पातल आहिनि। मेले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मिठाइनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि, रांदीगरनि जा दुकान, उन सां गॾोगॾु चोडोल, सरगस, मोत जो खूह ऐं ॿियूं केतिरियूं शयूं हिते लॻाई वियूं आहिनि, जिते माण्हू जेका त इंजॉय करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि माण्हुनि खां पुछूं ऐं दुकानदार खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। दरवेश खुदा बख्श उर्फ घोड़ल फ़क़ीर जो मेलो सालनि खां वठी लॻे थो। इन मेले में हर साल तमामु वॾी तादाद में अवाम ईंदो आहे, इलाइक़े वासी ईंदा आहिनि। इन मेले मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। असां बि पाण बि ईंदा आहियूं, पंहिंजे मासूम ॿारनि खे वठी अची हिन मेले में ख़रीदारी कराईंदा आहियूं। चोडेलनि ते जेको आहे उन्हनि खे घुमाईंदा आहियूं। मौत जी सर्विस लॻंदी आहे ऐं उन खां अलावा जेको आहे मलाखड़ो लॻंदो आहे, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जा पहलवान ईंदा आहिनि, जंहिंजी मल खां पोइ उन्हनि खे इनाम ॾिना वेंदा आहिनि। तमामु बहितरीनु लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। माण्हू ॿाहिरां खां ज़ाइरीन ईंदा आहिनि। हिन जे करे थोरो महांगाई जे करे थोरो माण्हू ॾाढो डिस्टर्ब रहियो आहे। माण्हुनि में जेको आहे ख़रीदारी घटि थी ॾिठी वञे। उन खां अलावा अगरि हिन मेले में अञा फैसिलिटी ॾिनी वञे त हिन मेले खे न 4 चंड लॻंदा, हिन इलाइक़े खां परे परे खां माण्हू ईंदा ऐं उहे अची हिन मेले मां लुत्फ़ अंदोज़ थींदा। बहरहाल हीउ मेलो सालनि खां लॻे थो, तमामु बहितरीनु मेलो आहे। फ़क़ीर दरवेश खुदा बख्श उर्फ घोड़ल फ़क़ीर जो मेलो तमामु बहितरीनु मेलो आहे। ₹150 डज़न वठंदासीं, उहा हींअर असांखे 300 ते मिले थी। ज़ाहिर आहे जेका 300 ते मिले थी त 350 ते खपाईंदासीं न। महांगाई अरूज करे वई आहे। हर साल भेट में ख़रीदारी बि हिन साल घटि आहे। वजह इहा आहे त महांगाई आहे कि शयूं ज़रूरी असांजूं कोन्हनि जो हर माण्हू वठे, उन जे हिसाब सां तक़रीबन घणी महांगाई थी वई आहे। ट्रिपल रेट थी विया आहिनि। असां बि मजबूर आहियूं, छा कयूं। ख़रीदारी मथे महांगियूं थियनि, हेठि असां बि ज़ाहिर आहे 2-4 रुपया रखे रोज़ी पानी कयूं था। उन वजह सां मेले जे कारोबार ते काफ़ी कापारी धकु रसियो आहे, जंहिंजे करे हालतूं सही कोन्हनि खे, कारोबार जो मज़ो कोन्हे को। तव्हां ॾिसो पिया मेले में छा आहे, वांदा वेठा आहियूं। मेलो बिल्कुलु सुठो आहे, ख़रीदारी कनि था पिया, पर कुझु उल्हारा नथा महांगाई जे करे, पर ख़रीदारी कनि था सुठी। मेलो मज़ो सुठो आहे। हा, ख़र्च वॾा आहिनि, महांगाई आहे, उन लिहाज़ करे माण्हू थोरो घटि ख़रीदारी कनि था, पर उहा ॼण आहे माशाअल्लाह गंज आहे।